पन्नो आकिल जी तालका अस्पताल में जिथे जो आज पन्नो आकिल में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। पन्नो आकिल जे भरिसां सुल्तानपुर थाणे जे हद में जुनूनी जवाबदार तेज़ धार आले सां पंहिंजे 11 घर भातियुनि खे क़तल करे छॾियो आहे। क़तल थियल घर भातियुनि जा लाश पन्नो आकिल तालका अस्पताल जा में अस्पताल अंदर पहुचाइण जो सिलसिलो जारी है। अवां ॾिसी रहिया हूंदो त पन्नो आकिल तालका अस्पताल में सभई माण्हू शहर जा ऐं ॻोठनि जा इमदादी कार्रवाई लाइ पहुची विया आहिनि। उन खां पोइ डॉक्टर जो समूरो स्टाफ तालका अस्पताल जो मौजूद है। इंतजामिया पुलिस ईद जा रज़ाकार भी मौजूद आहिनि। इन हवाले सां मक़तूलनि जे वारसनि सां ॻाल्हायूं था। अचो त उनजो पुछूं त इन वाक़े बाबति उनजो छा चवणु आहे। इंदड़ जेको आहे उनजो तालुक़ु कहिड़े ॻोठ सां आहे, उनखे छाजे करे एॾो वॾो ज़ुल्म कयो आहे, तव्हांखे इन बारे में छा ॼाण आहे। वहाबुल्ला नाले हारिजी शरीफ़ जो रहाकू आहे ऐं कुझु साल खां हू हारिजी शरीफ़ खां 3 किलोमीटर जे फ़ासिले ते काज़ीबाग ते उनजी ज़मीन आहे। पंहिंजे भाइरनि सां गॾु राहिश पज़ीर थियो आहे ऐं हीउ वाक़ियो राति जी देरि सां थियो आहे। असांखे ईअं पियो लॻे त नशो ॾेई ऐं खंजर जे ज़रिए सां उन ते हमिलो कयो वियो आहे। असां सुबुह जो जॾहिं 10 बजे ते पाड़ेसरनि जे इतलाह ते घर में पहुता आहियूं त को घर जो अहिड़ो कमरो न हो जंहिंमें असांखे मासूम खां वठी करे वॾे घर जे फ़र्द ताईं लाश न मिले। घणा घर भाती क़तल थिया? 11 घर जा मुश्तमिल हिकिड़ो फ़र्दनि जो घर हो जेको सॼो जेको आहे सो उहो क़तल थियल आहे, जंहिंमें 3 वॾियूं औरतूं आहिनि ऐं मासूम ॿार आहिनि। ज़हनी तौर ते माज़ी में हिन जी सिचुएशन ऐं हालत इहा रही आहे जो 2011 में जवाबदार वहाबुल्ला नाले उन पंहिंजे भाउ जो क़तल कयो आहे। कहिड़े भाउ जो नालो छा हो? उनजो फतहुल्ला नालो ऐं कराची में हू मुलाज़िमत सरकारी कंदो हो ऐं हू ॻोठु आयल हो कंहिं ईद वग़ैरह जे मौक़े ते त हुनजो उन क़तल कयो ऐं उन खां बाद में हू कुझु हारे शरीफ़ खां 3 किलोमीटरनि जे फ़ासिले ते काज़ीबाग ते वञी करे राहिश पज़ीर थियो। हींअर असां इब्तिदाई हालात में आहियूं, अस्पताल में पहुता आहियूं, पुलिस मुलज़िम खे गिरफ़्तार कियो आहे। कुछ वक्त बाद में ही कुछ चई सके तो हींअर फ़िलहाल इब्तिदाई मराइल है। अस्पताल में पहुची चुकिया है जो अवां जो छा चवण इन हवाले से इंतजाम केतरा मुकम्मल है? तकरीबन इंतजाम सब मुकम्मल है। असांजी WMO मेडिकल ऑफिसर्स जेके भी मुझी टीम आ सजी वेठी आ और असां नालन जी आइडेंटिफिकेशन था करायूं जेके इलाके जा साईं जन जा मौजूदीन आहिनि उन्हनि उन जे क्लोज रिलेटिव घुरायो आहे त इन जो नालो छा आहे, इन जो नालो छा आहे, इहा असांखे छो त इहा MLC में इहे सभु शयूं कमी ईंदियूं आहिनि न। फ़िलहाल ख़बर पई आहे त जेको वाक़ियो कीअं पेश आयो आहे, कहिड़ी शइ सां उनखे क़तल कयो वियो आहे या उनखे छा? त ईअं थो लॻे तेज़ धार आले सां क़तल कयो वियो आहे। हा बिल्कुलु सभिनी जा गला कपे? सभिनी जा तकरीबन। अच्छा, चवनि था पिया त नशे वारी दवा बि उनखे खाराई वई आहे? मुमकिन आहे छो त का मज़ाहमत चवनि था नथी आहे। 11 क़तल माना शहीद कयो वियो आहे पर कंहिं बि क़िस्म जी का मज़ाहमत नथी आहे। त लॻे ईअं थो त जेको साईं जन जो इलाइक़े जा मौजूदीन आहिनि वॾा आहिनि उन्हनि जा उन्हनि जो चवण इहो आहे त जेको आहे सोफ़ा आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट घणी देरि में घणे? हिनखे पोस्टमार्टम में थोरो टाइम लॻंदो आहे। अंदाज़ो घणो वक़्तु? अंदाज़न इहा कुझु जुज़ा आहिनि जेके असां लेबोरेटरी ॾे मोकिलींदा आहियूं, उन में 3 ॾींहं में लॻी ज़हर तव्हां चओ था या नशो वारो उहे सभु जेके आहिनि उहे असां मोकिलींदासीं। लेबोरेटरी जेका आहे असां सखर असां मोकिलींदासीं या कराची मोकिलींदा आहियूं। उन में पोइ जेका उनजी केमिकल एग्ज़ामिनेशन वारा जेके असांखे रिपोर्ट ॾींदा फ़िलहाल असां प्रोविजनल सर्टिफिकेट कढंदासीं हिननि जा जेके आहिनि। MLC बाद में अचे? हा हा ठीकु। तव्हां त पन्नो आकिल तालुके जा जेको अमीर आहे जयूं आहे जा हीअ तव्हांजे इलाइक़े सां तालुक़ु रखे थो वाक़ियो, इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? मुलज़िम ज़हनी मरीज़ माज़ी में भी रहियो आहे। 2011 में भी उन पंहिंजे भाउ खे क़तल कयो हो ऐं हिन वक़्तु ही त असांखे जीअं इतलाह मिलियो ऐं घर में दाख़िल थियासीं, पहिरियों इतलाह मिलियो त 2 ॿारड़ा उन जेको आहिनि क़तल कया आहिनि। जंहिं महिल घर में पहुतासीं त घर जा सभई भाती, घरवारी ऐं 4 न्याणियूं, 3 पुटड़ा ऐं हिकिड़ी नुंहुं ऐं 2 उन जा ॿारड़ा, 11 माना उन क़तल कया आहिनि। जेके हिकु ॿिनि शायदि को खोल बि मिलिया आहिनि, को पिस्टल उन इस्तेमालु कयो आहे, ॿियो तेज़दार जेको आहे हिकु खंजर असांखे हथ आयो आहे उतां जेको पुलिस वटि आहे ऐं उन सां गॾु ॿिया केरु आहिनि उहो मुलज़िम चूंकि गिरफ़्तार थी चुको आहे उहो पाण ई ॿुधाईंदो। मुख़्तलिफ़ कमरनि में 3 कमरनि जे अंदरि मां जुदा जुदा करे उन क़तल कयो आहे ऐं अंदाज़ो इहो आहे त ग़ालिबन वॾड़नि खे उन नशो ॾेई करे ऐं इहो जेको आहे मामिलो कयो आहे
ऐं मासूम ॿारड़ा त उहे वीचारा जेका आहिनि उनखे त वधीक ॿिए जी ज़रूरत कोन्हे ई, बाक़ी उहो अकेलो आहे या उन सां गॾु ॿिया आहिनि, उहो पाण मुलज़िम इक़रार कंदो इंशाल्लाह। 2011 में पंहिंजो भाउ क़तल कयो, कहिड़े सबब जे करे ख़बर पई? उन में उहा कहाणी तमामु डिघी आहे, फ़िलहाल मीडिया जे अॻियां असां हाली ॿुधाए नथा सघूं, जा कुझु सबब आहिनि। हा, छा हीउ वाक़ियो उन सां तालुक़ु रखे थो? क़ातिल त साॻियो ई आहे। अच्छा, जेको हीउ जवाबदार गिरफ़्तार थियो आहे उन मां जेको आहे उन सां गॾु जेके उनजा पुट बि 2 ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि चवनि था पिया, त छा उहे बि इन क़तल वाक़िए में मुलविस आहिनि या उहे बेख़बर आहिनि पीउ जे वारदात खां? इहो उहे गिरफ़्तार थी चुका आहिनि, असां में चूंकि उन सां एतिरो विझड़ाई आहे कोन, उहे ॿुधाईंदा त उहे उन सां सहूलियतकार हुया या वरी उहे बाद में चूंकि पीउ जी निशानदेही जे लाइ गिरफ़्तारी जे लाइ उनखे पुलिस वठी वई ऐं उनखे गिरफ़्तार करे आया आहिनि। ईअं ॿुधण में आयो आहे त घोटकी में जंहिं जॻह ते वियो उहो बि उनजो रिश्तेदार आहे ऐं उन में उते हिकिड़े शख़्स खे क़तल करण जे लाइ ॿुधायो त मां उनखे क़तल कंदुसि, पर घोटकी में क़तल करण वियो उते जेको ॿुधाइनि था त उन जा रिश्तेदार उनजा घर जा ॿिया फ़र्द ॿुधाइनि था त मां फलाणे माण्हू खे क़तल करण जे इरादे सां हिते आयो आहियां, पुलिस खे बि ग़ालिबन उन इहो ॿुधायो। हा, अच्छा, जवाबदार जेका पंहिंजे पुट जे औलाद खे बि क़तल कयो आहे, उहो बि उन सां गॾु छा उन मतिलबु मुलविस तव्हांखे अञा ताईं ख़बर न पइजी सघी आहे? असुल में नुंहुं बि क़तल कई अथई ऐं उन सां गॾु पंहिंजा 3 पुटड़ा बि, 4 न्याणियूं बि। इहो त इनकार नथो करे सघिजे त उन सां गॾु को पुट बि शरीक आहे या न आहे, या पुलिस इन्वेस्टिगेशन में ॿुधाईंदी। ठीकु, वरी जी जेको तव्हां उनजे मक़तूलनि जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, मक़तूलनि जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदार जुनूनी बिल्कुलु आहे, उन 2011 में पंहिंजे हिकिड़े भाउ खे बि जेको आहे गोलियूं हणी करे क़तल कयो हो, जंहिं हवाले सां जेको आहे उन केस में उहो बरी थियल हुयो। उनखां पोइ हाणे ठीकु काफ़ी सालनि खां पोइ अॼु जेको आहे राति जो उन जवाबदार पंहिंजे घर भातियुनि खे नशावर शइ खाराए, उनखां पोइ उनखे निंड सुम्हारे करे उन सभिनी ॿारनि जा, पंहिंजे घर वारे जा ऐं पंहिंजे नुंहंनि जा टोटल 11 घर भातियुनि जा गला कपे खेनि क़तल करे हू घोटकी रवानो थी वियो। ऐं वारसनि जो इहो बि चवणु आहे त जेको आहे पुलिस तरफ़ां इहा दावा साम्हूं आई आहे त गिरफ़्तार थियल जवाबदार जो चवणु आहे त उहो घोटकी में बि जेको आहे कंहिंखे क़तल करण जे लाइ वियो हुयो, जंहिंखे जेको आहे उते पुलिस मौक़े ते पहुची करे आदलपुर मां पंहिंजे 2 पुटनि समेत हबीबुल्लाह ऐं रुशदुल्लाह समेत गिरफ़्तार करे जेल हवाले कयो आहे। जॾहिं त पुलिस तरफ़ां हिन महिल ताईं जेको आहे कंहिं बि क़िस्म जी का स्टेटमेंट साम्हूं न आई आहे त जवाबदार जी का या जवाबदार खे मीडिया ॾाढो ज़ाहिर न कयो वियो आहे। वारसनि तरफ़ां जेको आहे हिन वक़्तु तालका इस्पताल पनो आकिल में वारस ऐं पनो आकिल शहर ऐं ॻोठ जे सवें जेको आहे शहरी इस्पताल में मौजूदु आहिनि ऐं इंतिहाई सोग वारी कैफ़ियत छाइल आहे। कैमरामैन परवेज़ करोड़ सां गॾु जमील अंजार, सिंध TV न्यूज़, पनो आकिल।